الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله الذي أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو بلند آواز اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم
हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअत लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिमी। क़ुर्ब मूसा और गए क़ुर्ब मुहम्मद और गए। तूर सीना और गए अर्श मुअल्ला और गए। खुद जाना और गए खुदा का बुलाना और गए। हुस्न यूसुफ और गए हुस्न मुहम्मद और गए। अज 15 फरवरी सन 2022 अरबाजी रात गालिबन 15 रजबुल मुरज्जब 1443 हिजरी कंबर शहर जे मस्तोही महला में बरादर अजीज अब्दुल्ला मस्तोही साहब अदो जाहिद अली जागीरानी साहब मोहम्मद इब्राहिम मस्तोही साहब जुमला जमात मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां प्रोग्राम रखियो आहे। इतफाक सां जो तव्हांजे हिन कंबर जे समझो तो शहर में 3 जलसा कजले खान मुगली में भी ॿुधूं था त जलसो हले थो। अबड़ा पुल ते भी जलसो हले थो। मस्तोई महला कंबर में भी अल्लाह जे कुरान जी रहमत जो मींहुं वसे थो। अॻे जलसा थींदा कंहिं का माण्हुनि खे इंतज़ार हूंदा त कॾहिं थो वाइस। हाणे अल्लाह जी मेहरबानीअ सां कंबर शहर जे चौधारी तौहीद घेरो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज मुस्तफ़ा जा जो तव्हांजे शहर में 3 जलसा या रब जी कंबर जे मथां रहमत घुर मस्तोई महले ये सभिनी मुसलमाननि खे मुंहिंजो गुज़ारिश आहे बिलख़ुसूस पाड़े वारा जेके आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जी दवा पिया कयो जेके मुझे सोने मौला अली सां मोहब्बत जी दवा पियो कयो हसन हुसैन सां मोहब्बत जी दवा पिया करियो। अचो अजो न पंडाल में वेही करे उन मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बुधो मेराज बुधो जे मोहम्मद करीम जी शफात में उम्मीद कई नथी। क़यामत वारे ॾियारे कोई कंहिंखे कम नहीं। अचो न सोने अली जो शान बुधो जे अली सां मोहब्बत जी दावा कई असांखे तव्हां छा बि सम्झो वो तव्हांजी मर्ज़ी आहे पर असां इमाम हुसैन हसन ऐं हुसैन ऐं सोने मौला अली जा गुलाम हूं इहो असांजा मुर्शिद मदीने जे मीर आमना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्ताख लानत जहन्नम जेको मदीने जे मीर के न मञींदो उन जे लाइ जन्नत कान्हे। अल्लाह तो चए त सोना जेको तूं जो न आहे उहो असांजो बि न।
जैसे ते तो मोहम्मद से प्यार न कंदा तुम्हारा वो प्यार न कंदो मान जे तो मोहम्मद रबी से प्यार कंदा तो मोहम्मद रबी जी ताबेदारी कंदा मारा वो प्यार भी कंदो मान बदले में मां अल्लाह जन्नत भी दी। दोस्तों तकरीर जे शुरू करण खां अॻु में मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त जॾहिं मुंहिंजे मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक अची सदको वञांसि हूअं त असांजे मथां हक़ आका साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ूं पर जॾहिं मुंहिंजे साईं जो नालो मुबारक अची वञे त हाणे वाजिब माना फर्ज जे वेझो आहे त मिठड़े मोहम्मद साईं जो नालो ॿुधो त मिठड़े मोहम्मद अरबी जे मथां सलात पढ़ो दुरूद पढ़ो। फरमायूं जेको शख्स दुनिया जे अंदर हिकिड़ो दफ़ो मां मोहम्मद अरबी जे मथां दुरूद सलाम थो पढ़े अल्लाह 10 दफ़ा रहमत वसाएसि ऐं जेको 10 दफ़ा दुरूद थो पढ़े त 100 दफ़ा रहमत जेको 100 दफ़ा आमना जे लाल इमामुल अंबिया जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो पोइ रब तबारक व तआला उन जे पेशानी ते लिखाए थो छॾे बरातुम मिनन नार बरातुम मिनन निफाक मुनाफिकी खां बि परे आहे त जहन्नम जी बाहि खां बि परे। अब्दुल्ला तो चए तू 2 कलाक वाहे मां बीमार भी आहियां थकल भी आहियां मारा तो बदीन खां हेठि पर इंडिया 5 किलोमीटर ॿुधाईंदो सही तो इंडिया साम्हूं बर्फ़ ॾेखारियो विच में समुंड 2 बजे रात सुता वरी सफ़र कंदे कंदे थोरो हिली आहियूं विच में ॿिया प्रोग्राम कोन आहे थकल आहे सफ़र जो। सहाबी सगोरो अचे तो या रसूल अल्लाह सब चओ सदको वञांसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा साईं जॾहिं मां दुआ घुरंदो आहियां न उन दुआ में हिकु हिसो तव्हांजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां 3 हिसा रब साईं खे पंहिंजा मसला अर्ज़ु कंदो आहियां पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह अल्लाह जज़ा ख़ैर था फरमाए पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदे चए तो साईं हाणे जॾहिं मां दुआ घुरंदुमि त 2 हिसा तो मोहम्मद करीम जे मथां दुरूद शरीफ़ 2 हिसा पंहिंजा मसला पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा पुट अल्लाह तोखे जज़ा ख़ैर था फरमाए वधाईंदे त अल्लाह वधाईंदे चई साईं जॾहिं मां दुआ घुरंदुमि त 3 हिसा तो मोहम्मद जे मथां दुरूद हिकिड़ो हिसो पंहिंजा रब करीम खे मसला पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदे ये जेके बत्तियूं न बारियो ये भर भी ओए ये चमकाना करके खाएं तो भी बंद कर टिकाई भी दो उदे भी न बोड़ो वाले चई या रसूल अल्लाह हाणे जॾहिं मां दुआ घुरंदुमि न त उन दुआ में ॿियो कुझु बि न चवंदुमि सिर्फ़ तो मोहम्मद करीम जे मथां दुरूद सलाम पढ़ंदुसि। कंबर जा गैरतमंद मुसलमानो मुझे साईं फरमास पुट हाणे रुगो मुझे मथां दुरूद सलाम पढ़ंदे न हाणे रब खां कुझु बि न घुरजांइ बग़ैर घुरण जे अल्लाह तुंहिंजा सभु मसला हल करे छॾे। दुरूद शरीफ़ अहिड़ी माण्हुनि खे भुलायो थो वञे अदा वाह बि था चवनि सलात न पढ़ो असां कॾहिं काथे जलियो असांजे कंहिं बि आलम न जलियो अदा वाह बि नबी साईं खे न मञींदा अथव ॻाल्हि उहा कयो जेको ॿार बि मञनि वॾा त कोन मञींदव चलिया चलिया मञींदा त वाकई सच था चवनि वाह बि नबी साईं खे न मञींदा उहे माण्हू चरिया मिठड़े मोहम्मद रबी साईं खे केरु न मञींदो हे ॾाढ़ियूं हे पटका हे नबी साईं जे मेराज जा जलसा हेॾा मदरसा मिठड़े मोहम्मद रबी खे न मञींदासीं पोइ जन्नत मिलंदी पोइ जन्नत लाइ अख सां चोॾो ॿधो आसरो ई न कर असांजो देवबंदी जो अक़ीदो आहे कंबर वारो मस्तोई महला वारो
असा जो अकीदो आ जेको मिठड़े मोहम्मद करीम साईं जी जुत्ती मुबारक जो गुस्ताख आहे भी काफर आ मुझे साईं जी जुत्ती मुबारक जो शान अर्श का मत नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा शान अहल बैत साईं जन मेराज वारी रात जने मेराज ते पिया वञन जेड़ो मानू वडो होंदो जो इस्तिकबाल भी एडो वडो कम वडा मानू इंदा त इस्तिकबाल वडा थींदा अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत सीगारियो जन्नत भई सीगार जी रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जहन्नम जा दरवाजा बंद करियो बंद रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञो नबियन के चओ हलो बैतुल मक़दस में गॾु थियो मुझो मोहम्मद पियो अचे इस्तिक़बाल कयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निंड पया हा जिब्रील जन्नत मां सवारी काए जन्नत जू होरा पुछंदियूं मलाइको शागाला चवंत अजो अल्लाह जो खुसूसी मेहमान जंजो नालो मोहम्मद आ वो अर्श जे दौरे ते दो अचे अर्श जे दो आम न तो खुसूसी जरे उन्हें इस्तिकबाल में जन्नत सीगा बुधो बुधो जिब्रील आयो मुझो साईं निंड पयो मेरा वडो मां थोरो बयान जन्नत मां सवारी काए आयो 17,000 नूरानी मलाइक नबियन के आर्डर नहीं हलो बैतुल मुक़द्दस में गॾु थियो साईं जन निंड पया जिब्रील चयो मुझा मौला करीम तुझो नबी निंड पयो आ कीअं उतारियांस सॾो कयांस या रसूल अल्लाह उथी या मोहम्मद उठ ना रब फरमायो जिब्रील तू सिर्फ नूर जो सरदार आ पर जै सोने दे वयो आम न थई यो नूर नार नाबिन खाक नारसन फरसन जो सरदार ओ जिब्रील पांजा नूरानी गल खणी करे मुझे मोहम्मद करीम जे पेर जे तिरिय सा मिलाईंदे मुझो सोनो उथी वेंदो बरवाए तू एक चप्पा ब्या गल साईं नंढर पिया मुझे साईं जी यह खबर नहीं तो को अल्लाह माके घुराई तो ओडे मत ना या खबर हो जैसा ना मिठे मोहम्मद के इश्क में ऐं अल्लाह जे दीदार जे मोहब्बत में निंड ही ना चे खबर नहीं इने इंतजाम पे अथन जिब्रील पांजा चप खणी मोहम्मद करीम जे पेर जे तिरिय ते वणी रखया चुमी ॾियण जे लाइ ए नूर एदी बढ़िया पे नूर बशर दी ए नूर जो सरदार आ जेको मिठे मोहम्मद जे पेरन जे में चुमी साईं जन उथी वेठा हुजूर फरमायो जिब्रील छा ॻाल्हि उथ पर जिब्रील उथे न पियो छा ॻाल्हि जवाब में चईं न जन्नत के गलियों में सब तो चो न सुभान अल्लाह चवे तो न जन्नत के गलियों में जो मजा आया मोहम्मद के कदमों के तलियों में उठी न चाजी रात चीजें उरूज मेराज जी रात वसुल विसाल जी रात
आशिक के पंहिंजे माशूक सां मिलाइण जी रात आ चओ सुभान अल्लाह। घणा माण्हू वेचारा सादा चइजे अल्लाह आशिक हो मोहम्मद माशूक, ये न चवंदा, ये चवण ॾोह छो अल्लाह कंहिंजे इश्क में मोहताज न आहे। चो आशिक मोहताज, आशिक कमजोर आ। चो अल्लाह कमजोरी का पाक, मोहताजी का पाक। आशिक मजबूर आ, भली मस्तोई केॾो भी कंदार हुजे। चो अल्लाह मजबूरी का पाक पाक आहे न। आशिक तो जान मजबूर है ना। हाने ता आशिक हो कुरान जा सब हेठ वेठा हो, मां कुरान तो पढ़ा ता माके मथे कुर्सी दे वियारियो आ। छाजे लाइ वियारियो तो चो असां कुरान जा आशिक हूं। आयो न ता रसूलुल्लाह जा आशिक आयो न, जेके मदीने जे मीर जा आशिक हो भई तकरी सुभान अल्लाह। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, शाने कुरान मजीद। संजन उठिया वुजू फरमायो, वुजू फरमाए सवारी ते आया। वो सवारी जो नालो हो बोरा बरकबा वरतले विजो बिजली रंगो अबियज अच्छो कदुस गदा का वडो खचर का नंडो पर रफ्तार उन जी एडी तेजी जाते नजर दी पैसो ते पहरी दे निकल एडी 70,000 नूरानी मलाइक जिब्रील जे हथ में महार खेडो मलाइक पोया मलाइक जज भी नूरानी, सवारी भी नूरानी, सज्ज भी नूरानी, लगाम भी नूरानी। अल्लाह अल्लाह मस्तो ईमाने जा मुसलमानो, कब्र जा गैरतमंद मुसलमानो, जेको घोट वेठो हो वो नूर ने नार ना बिन खाके नारशन फर्श जो सरदार सवारी ले दी एक जाए दी है सही लो नमाज पढ़ो। हुजूर फरमायो मां नमाज पढ़ी उन्हीं का बाद वरी भी जाए दे सही दे लो नमाज पढ़ो। जिब्रील पे सवाल करे हदीस जी माना कंदो तोल अल्लाह अल्लाह ओ कब्र जा मुसलमानो मेराज जी हदीस वदी बोले करे हदीस जे किताबन में ॾिसो। जिब्रील चयो सुन अवा के खबर पई केड़ी जाए ते नमाज पढ़ेव पान फरमायूं न अगे माना आयो जिसे जो नालो यसरबान करीब तवाई दो पर उन्हीं का बाद में या बैतुल्लाह जाते ईसा नबी जाओ हो या दूर सीना जबल जाते जनाबे मूसा नबी दो हो उनका बाद में बैतुल मुकद्दस में बुध सवालक नबी अगे बिठले मोहम्मद जे इंतजार में इस्तिकबाल में जिया जो बुध हुजूर फरमायो सबरी उठी करे मां मोहम्मद करीम के मरहबा कई मरहबा 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 बिल अख सालिह व नबी सालिह भली आए असा जा भाव नबी सालिह भली आए एकड़े चयो हो मरहबा बिल इब्न सालिह व नबी सालिह भली आए ओ मुझा पुत्र नबी सालिह भली आए सही केरो जेता के पुत्र सजो पान पर मुझो अबू इब्राहिम इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह जी ताबीर खामादो थी दुआ घुरी अल्लाह रब फरमाए छा जे इब्राहिम मजदूरी कई थी सोन चई साइन चांदी चई साइन मेहनत कबूल कर छा लिया बुधायो न छा लिया कुरान में वादा दुआ लिखल अल्लाह फरमाए तो मुझा सोना मुझा चांदी मुझा पिरी सदको वञा मिठड़े नाले सोना जरे इब्राहिम काबो ठायो न मुझो वो मुको मजदूरी पे केड़ी काबो करे कुरान तो फरमाए दवा इद यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल
रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ तो मूंसां गॾु मदीने हलंद। ओ मुंहिंजा मौला इब्राहिम मुझे मेहनत मजदूरी कबूल फरमा। भाई नबी नबी अभी हाल वतखज़ल्लाहु इब्राहीम खलीला वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या वज़कुर फिल किताब इस्माईल इन्नहु कान सादिकल वाद व कान रसूलन नबिय्या। हाल वलजा नबी होया हिकिड़ो अबू इब्राहीम पुट इस्माईल छा खपे मुंहिंजा मोल असां सोन न चांदी न असां उहा शइ था घुरूं उहा शइ कहिड़ी चए मुंहिंजा मौला जेका तुंहिंजे खज़ाने में आहे ही हिकिड़ी रब जे खज़ाने में घणियूं शयूं आहिनि पर जो मोहम्मद जहिड़ो ॿियो अथसी कान। शयूं घणियूं अथसि खुटण जो न अथसि पर मोहम्मद जहिड़ो हिकिड़ो ॿियो को अथसी कोन बसि हिकिड़ो ई लाला मोहम्मद जहिड़ो ॿियो अथसी कान। ऐं मुंहिंजे सोने जहिड़ो ॿियो को थींदो बि कोन थींदो न। हा मस्तो ई माले वारो अचो ताके उन मिठड़े मोहम्मद जो शान ऐं मेराज ॿुधायां जे मोहम्मद जे नाले वठण सां चप ॿ दफ़ा पिया पाण में चुमियूं ॾियनि। पंहिंजो बि वठे चुमे पराओ वठे बि चुमे सजन वठे बि अॻ में चप चुमे दुश्मन वठे त बि अॻ में चप चुमे। हुजूर जे नाले मुबारक में अल्लाह कमाल ही अहिड़ो रखियो आहे जो तव्हां चवंदो मुहम्मद अॻ में चप चुमियूं ॾींदा पोइ तुंहिंजे वात मां इस्म मुहम्मद निकिरंदो। अचो अचो मां तव्हांखे शान ॿुधायां ॿिनि जे चवंदे नालो अलाह जो नालो अथव रब साईं जो नालो अथव। अदा असांखे बि त जन्नत खपे असां बि उमेदवार आहियूं असां बि उन मिठड़े मोहम्मद करीम जी शफ़ाअत में उमेद रखियूं वेठा आहियूं। उन सोने के न मञीदासीं त पोइ जन्नत जो आसरो ई कोन्हे। अचो हे क़ुर मुंहिंजे हथ में तव्हां सां अलाह न ॾिठो आहे तव्हां सां रसूल करीम न ॾिठो आहे तव्हां सां इमाम न ॾिठासीं तव्हां सां मौला अली न ॾिठोसीं तव्हां सां ॾिठो आहे हे रहमत ऐं बरकत वारो क़ुर आहे। अचो जीअं हे क़ुर ऐं क़ुर खे खोलींदो त सॼो क़ुर मुहम्मद जी तारीफ़ थी हुजूर जी शान क़ुर में। इब्राहिम नबी चयो मौला ओ नबी असांजे मुंहिंजे पुट इस्माईल जी औलाद मां पैदा कर मेहनत मजदूरी जंहिं मोहम्मद जे करे आसमान खे बुलंदी मिली जंहिं मोहम्मद करे चंड चांडरोगी मिली सिज खे रोशनी मिली सितारनि खे सूंहं मिली जंहिं मोहम्मद रबी जे करे ज़मीन खे वेकर मिली जय मोहम्मद रबी जे करे जबरन के मजबूती मिली वो मोहम्मद जय मोहम्मद रबी जे करे गुलन में खुशबू आई वो मोहम्मद जय मोहम्मद रबी जे करे मुझे मोहम्मद जे करे ओ मुझा दोस्तों हीर में मजो आयो मक्कल में मजो आयो वो मोहम्मद जय मोहम्मद रबी जे करे माकी मिठी दी मुझा मौला वो मोहम्मद मुझे पुट इस्माईल जो औलाद मां पैदा कजाए दावत जने मुझो मिठड़ो मोहम्मद जाओ बुधो बुधो नूर बशर दे वेण वारो मुके अफसोस
उन्हनि माण्हुनि ते जो अच्छा मता थिया अछू ॾाढ़ियूं थी वयूं अच्छा पटका त मोहम्मद खे न सुञातऊं अलाए नूर हो अलाए बशर हो अचो त मां तव्हांखे ॿुधायां मां देवबंदी जो नंढड़ो मौलवी आहियां असां चवंदा आहियूं त मोहम्मद जहिड़ो को नूर दुनिया में कोन्हे मिठे मोहम्मद अरबी नूरनि में आला नूर आहे बशरनि में आला बशर अब हेले मुंडे ॾिसो अब ये कारूं ईंदियूं सभु ईंदा हेले मुंडे हेले मुंडे पर हेले छा थो करे मां त हेरे न कोई कारे के सोनो त केलो मां सोनो न आहियां सोनो है कुरान चओ न सुभान अल्लाह तू त नथो चए जेको भरे तो सुभान अल्लाह नथो चए हिन 11 जे करे आया हो हेले मुंडे हाणे मौलवी अचे हिकिड़ो बि न हो केर बि अचे न हो तो हे सभिनी खां वधीक ये उथियाओ मुझे वाय दम तो मां हेले गाल तो साहब जागो था सबर भी बोले साहब आए सब के जेको अचे सबूत उन सां मिलो बाकी मां छा जाए जागो जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हथ मिलायो जिब्रील आज़ान चई अल्लाहु अकबर सभी नबी ने जो अल्लाहु अकबर जिब्रील चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सभी जो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जिब्रील ने चयो त अशहदु अन्न आदम सफीउल्लाह अशहदु अन्न नूह नजीउल्लाह अशहदु अन्न मूसा कलीमुल्लाह हाई लेवल जा नबी रसूल भी थे आज़ान जो जवाब ॾियनि पिया जिब्रील चयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह सवालक नबियन चयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह आसान आई अल्लाह रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील मुझे मिठे मोहम्मद करीम के बागड़ी चो कदम या मोहम्मद ओ मुझे मोहम्मद अते थी करे सवा लख नबियन के नमाज पढ़ाए सवा लख नबी बाहू बदी करे ओ क्या करे तो मोहम्मद करीम जे पोयां नमाज पढ़ंदा आलम अरवाह जो वायदो पूरो थी वञे भाई समझो हम तो छा तो ॾिसी अबो छा चए भला याद अथई कुछ भी बस जोश सुभान अल्लाह बोलो अब्दुल जब्बार हेड़ो वाज मज़ो की आया हो तो को समझी वञ खाली न वञो खयूं वञ नबी आज़ान नबी नमाज पढ़ाई चो सुभान अल्लाह ॾाढा तो साईं उज़ैर साहब आया मैं जल्दी आयो भी ने सोने जे हुकम थी हां पर मैं जल्दी तो खत्म गया चो सुभान अल्लाह हर कलाक आने को गेला जागो था अब जागो था नारे तकबीर मुजाहिदन वांगुर नारे तकबीर शाने मुस्तफा अज़मत मुस्तफा बुदो आज़ान आई मदीने जे मीर नमाज पढ़ाई सबनी नमाज पोया पढ़ी आलम अरवा जो वायदो पूरो असां जो नबी नबियन जो नबी असां जो नबी आहे ना नबियन जो इमाम खतीबुल अंबिया इमाम नमाज पढ़ण वारे सही नबी से नमाज पढ़ाई बेन नबियन पोयों नमाज पढ़ी माना इमाम सभी नबियन जो हां सही इमामुल अंबिया सभी नबियन जो इमाम नबियन जो नमाज पढ़ाई वो वायदो पूरो थियो मोहम्मद जो कलमो पढ़ियो वो वायदो पूरो थियो हाने खतीबुल अंबिया खतीब जाके जेको खिताब करे मां भी खतीबा या मौलवी जने खतीबत खिताबत इमामत खिताबत असा सबनी खतीबन इमामन वलियन बुजुर्गन सालिहन सवा लख नबियन जो पेशवा अगवान मुझो मिठड़ो मोहम्मद साईं साईं ना साईं सभी नबियन वाइज के बुधो वाइज करा बेगन हर नबी बो चए कहीं चयो सब तारीफ होन अल्लाह जल्ला बैतुल मुक़द्दस में वाइज तो बुधो नबी ला कहीं चयो सब तारीफ होन अल्लाह जल्ला जय माके सफीउल्लाह बनायो कहीं चयो सब तारीफ होन अल्लाह जल्ला जय माके नबी भी कयो सारे मुल्क जो बादशाह भी कयो
ये वरी सुलेमान सलाम बादशाह पर यूसुफ अलैहिस्सलाम ये जो सब तारीफ़ों न अल्लाह जे लाए जे माके बादशाह भी मिस्र मुल्क जो बादशाह भी बनायो त नबी भी बनायो हाने मूसा चयो सब तारीफ़ों न अल्लाह जे लाए जे मुखे कलीमुल्लाह बनायो मां रब जो आवाज ॿुधंदोस कलीमुल्लाह सभिनी नबियनि वाइज़ो कयो आयो वारो आमना जे लाल जो आखिरी वाइज़ वो करे हुजूर चयो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन आफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा व अंज़लल फुरक़ान सब तारीफ़ उन अल्लाह जे लाए जे अल्लाह मां मोहम्मद करीम के सारे जान जे लाए रहमत करे मोकिलो रहमतल लिल आलमीन बशीरन व नज़ीरा रब मां मोहम्मद के बशीर भी करे मोकिलो नज़ीर भी मां मोहम्मद बशीर भी आया मां मोहम्मद नज़ीर भी आया अल्लाह हुजूर चयो मां मोहम्मद करीम जन्नती बिशारत भी दींदो जहन्नम का जारी दो भी आया सब तारीफ उन अल्लाह जे लाए जे अल्लाह मां मोहम्मद जे मथा फुरकान नाज़िल फरमायो फुरकान जी माना चाहे फरक कंदर फरक कंदर फरक हक ऐं बातिल जो हो भी चए तो मां हक ते हिन चयो मां हक ते हिन चयो मां हक ते अलाए केतिरियूं जमायतूं आहिनि 72 टोलो हर को तो चए मां हक ते हर को तो चए मां हक ते हाणे इन्हनि खे इन्हनि में फर्क कहिड़ी शइ कंदी इन जो ठाह कीअं थींदो हर को विड़ियो वेठो आहे हो तो चए मां हक ते आहियां मां तो चवां न मां हक ते आहियां हुन चयो न मां हक ते आहियां हर को शियो आ को सुन्नी आ को देवबंदी आ को मुस्लिमीन आ को अलहदीसी आ को केड़ो आ को केड़ो आ हाने इन्हनि में ठाह केरो कराए फर्क केरो कराइंदो चओ अंज़लल फुरक़ान मोहम्मद जो जेको मुझे मथा कुरान नाज़िल थियो आ न इहो कुरान ही फर्क ॿुधाईंदो हक ऐं बातिल हाने असां दा जो दोस्तन के त विड़ो न छॾियो मुल्लनि मोरान जी ॻाल्हि छॾियो ज़ाकिरनि सवारनि जी ॻाल्हि छॾे ॾियो इन्हनि खे हाणे नौजवान छोकिरा पढ़ी पिया आहिनि सभु सिंधीअ में तर्जुमा लिखी पिया आहिनि क़ुरान जा शियनि जे मस्जिद मां बि क़ुरान खणी अचो वहाबे जे मस्जिद मां बि क़ुरान खणी अचो सुन्नत जमायत सॾाइण वारनि जे मस्जिद मां बि क़ुरान खणी अचो मुस्लिमीन सलाइन वारन भी खड़ी अचो अल हदीस में खड़ी नौजवान के तो चवा हर कलमा जा माना समझी सोचे ता के चला बा तू न पढ़ जे तू माना के समझने अपा माना समझ पर जे लिखी आ उन त समझी लिखी आ न केड़ी भी जमात जो आ उन समझी लिखी आ न हाने माना ये खोले रोज खोले पढ़ो उन जी माना भी हुन जी माना भी हुन जी माना भी सबनी के भेटा खुदा जी ज़ात जो कसम जेका गाल मां तो के बुधाया सबनी कुरान में जेकरे उहा गाल निकरे त मुजी गाल मन न निकरे त माके चो हल मना तू कूड़ो आ वरी बेरी दिस वरी उन जी गाल बुधी आ दिसो जेकरे मिले थी ठीक आ ओडे वने केन त छॾो हल बाबा ने के भी छॾ वरी अचो ज़ाकिर साहब रे वरी वो भी गाल बुधा वई हुन जी भी कुरान सा भेटा सबनी सा मिले स अल्हम्दुलिल्लाह भली वञ वञ हुन जा आलम हण असां नथा झले वञ पर जे कदे कंहिंजी भी नथी मिले ऐं जेका मां बुधाया सबनी कुरान मां माना निकरे त पो हक थई मंझ में पो मां ज़ोरी त नथो कयां कुरान पढ़ो वा अंज़लल फुरक़ान मदीने जे मीर फरमायो अल्लाह मां मोहम्मद जे मथा फुरक़ान नाज़िल कयो कुरान सचो आ गालायो अलिफ लाम मीम हुरूफ मुक़त्तिआत इन जी माना अल्लाह जाने वल्लाहु आलम बिमुरादिही पर ॿुधो ये हुरूफ मुक़त्तिआत राज़ न्याज़ जूं गालियूं मुहिब्बई महबूब जा इशारा
मोए भाई महबूब कचहरी में वेठा हूंदा न त वो इशारन में के समझे इशारन में गाली इशारन में क्यों गाली समझे असा खबर न जेके मोए भाई महबूब न इशारो कंदा समझे अल्लाह इशारो ॾिनो उलमा वरी माना कढी अल फमा मुराद अल्लाह लाम मा मुराद जिब्रील मीम मा मुराद मुहम्मद अल्लाह कुरान मोकिलियो जिब्रील खणी आयो मिठे मुहम्मद करीम जे कल्बे अतह ते नाज़िल थियो ज़ालिकल किताब सुना ही किताब ला रईब कोई शक न तस जो कुरान में कोई शक न है न ज़बर में न ज़ेर में कुरान जे ज़बर ज़ेर में जेको शक कंदो ईमान खां खारिज कुरान हक़ सच फरमाए वक़ुलिल हक़्क़ु मिन रब्बिकुम वमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर ओ मुझा दिलबर ओ मुझा हबीब ओ मुझा जानी ओ मुझा महबूब चवेन कुरान हक़ ही सच तव इन कुरान के ॾिसो इन कुरान के मञो रब तो फरमाए ताजी मर्जी जेको मञीदो रब तो फरमाए असां उनखे जन्नत ॾींदासीं जेको न मञीदो उहो जहन्नम में वेंदो असां तव्हांजे कुरान हक़ ही सच करे मोकिलियो मञो तव्हांजी मर्जी न मञो तव्हांजी मर्जी काफ़िर जो तांजी मर्जी शाकिर जो तांजी मर्जी जेको कुरान के न मञी तो ज़ालिम जेको कुरान के मञी तो जो पक्को मुसलमान कुरान सच्चो जो कुरान को भी शक न थस कुरान में कोई शक न है ही कुरान जेको बिचले मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञास पढ़ियो जेको अबू बकर सही पढ़ियो जेको उमर सही पढ़ियो जेको उस्मान सही पढ़ियो ये उहो कुरान आ जेको मुझे मौला अली पढ़ियो दादा जो सुभान अल्लाह ये उहो कुरान आ जेको मुझे सोने इमाम हुसैन करबला के मैदान में पढ़ियो ये वो कुरान है जेको इमाम ज़ैनुल आबिदीन पढ़ियो ये वो कुरान है जेको इमाम मोहम्मद बाकर पढ़ियो ये वो कुरान है जेको इमाम मोहम्मद जाफर सादिक पढ़ियो ये वो कुरान है जेको इमाम मूसा काज़िम पढ़ियो अली रज़ा पढ़ियो अली नकी पढ़ियो अली तकी पढ़ियो हसन अस्करी पढ़ियो बारहन पढ़ियो चोडहन पढ़ियो चैन पढ़ियो सवा लख साहबा पढ़ियो पीरन फकीरन बुजुर्गन वलियन इमामन पीरन जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वली जो वली कुरान जो हाफिज हो जेको रमजान शरीफ में 60 खत्मा कुरान जा मुझे मुर्शिद पढ़ंदो ये सागो कुरान ई गाल ना है अचो इन कुरान के पढ़ो फरमाए वांज़ल फुरकान रब तारीफ़ रब जी जे रब मां मोहम्मद करीम जे मथा फुरकान नाज़िल कयो जंहिंमें अरशे जो बयान सब तारीफ़ उन अल्लाह जे लाइ जे अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के फातिह भी बनायो खातमुन नबीयीन भी बनायो अल्लाह अल्लाह बस तो इमाला जा गैरतमंद मुसलमानो ओ मां इए छो न चव जनाबे इब्राहिम अलैहिस्सलाम नारो हणी करे चयो हो वबिहादा वव्वलकुम मुहम्मद ओ मोहम्मद करीम इन गाने जे करे न सभनी जो सरदार बणजी वयो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा ओ दोस्तों बुधो नबी साईं तारीफ कई नारो लगियो बुधो साईं जो सफर मथे शुरू पारियो आसमान बियो पारियो आसमान हेठ मोहम्मद जी जुती आया मथे बियो हेठ नबी साईं जी जुती मुबारक आया मथे टियों आसमान हेठ मुझे सोने जी जुती मुबारक आया मथे चौथो आसमान हेठ मुझे साईं जी जुती मुबारक आया मथे छहो आसमान हेठ
मुझे साईं जी जुती मुबारक क़यामत सतो आसमान हेठ मुझे सोने नबी जी जुती मुबारक क़यामत अर्श मुअल्ला ते आए मुझे सोने सोचो छो त मुझो मुहम्मद इल्म में मथे अकुल में मथे सवाल नबीअ जो इल्म गॾु कयो मुझे मिठड़े मुहम्मद जे इल्म के पूछी न सघंदा इल्म मथे सवा नबीअ जे इल्म खां मुझे मुहम्मद जो इल्म मथे अखलाक मथे जमाल मथे कमाल मथे हुजूर फरमायो आओ इने जुती सुधो वञ हुते मूसा के चईं मूसा जुती ला पो इन त मूंखे बि मोटाए तंहिंजे करे मां अॻे ई लायूं वञा वाह कुल वारा नबी वाह सियाणा नबी सभिनी सियाणनि जो सरदार जुती लाइण जो इरादो कयई अल्लाह 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 तवज्जो कयो दर्द कयूं वञाव ओ दोस्तो मता आवाज आयो ओ मुंहिंजा जानी जुती न लायो तव्हां जुती सूदा जो चई साईं होते मूसा आयो ओ चयोसि त फखलअन अलैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुव जुती ल ओ वादी पाका मूसा सोण होते मूसा का जुती ल रही हिते चवे तो जुती सूदो आवाज आयो मुंहिंजा दिल पर मुंहिंजा जानी ओ मूसा ओ तू मुहम्मद मूसा का जुती इन करे लाराए बे इन जबल ते मुंहिंजो नूर लगे मूसा जो कदम लगे मूसा शान वारो बणजी वञे ओ मुंहिंजा सोना ओ नबीअ जा बगदार नबी अवां जुती सुधा जो अवां जी जुती मुंहिंजे अर्श के लगे त मुंहिंजो अर्श शान वारो बणजी वञे असां जो बंदी जो कीदो तो मस्तोई माले वारो जेको नबी साईं जी जुतड़ी के जुती मार जे जुतड़ी यो भी गुस्ताख रसूल आ यो भी लानतिया अरे मुझे मिठे मोहम्मद साईं जी जुती मुबारक जो शान और अर्श खां मथे नबी जी जुती मुबारक शान वारी तने जदो कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्श मुअल्ला और है खुद का जाना और है खुदा का बुलाना और है अइया मथे दो सफर ले बुध 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 जिब्रील गड सिदरतुल मुंतहा एकड़ो बेर जो वण हाज जो पन्नो एक हाथीअ जे कन जेड़ो पोत जिब्रील चयो साईं असां जी हद पूरी असां जी हद पूरी असां के न हलंदासीं छो साईं असां जो दर्जो हिते पूरो हितां अॻिते सुरंदासीं हिकिड़ो वार अल्लाह जे नूर सां असांजा पर सड़ी वेंदा वार सड़ी वी पर सड़ी वेंदा तवज्जो कर मस्तोई मौले जा मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम फारसी वारो तो चवे जिब्रील जी तर्जुमानी कंदे अगर यके सरमुए बरतर परम फिरोगे तजल्ला बिसोजद परम सोन इता वार सुरंदुम अल्लाह जे नूर सा मुजा पर सड़ी वींदा तहां जो शन इते सैयद अब्दुल सैयद अताउल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जने आयो चयो जिब्रील तो मुझे नाने सा बेवफाई कई तो मुझे नाने के चयो मां न हलंदुम त मुजा नूर सा पर सड़ी वींदा तुंहिंजो दर्जो अल्लाह अल्लाह सैयद आला शाह बुखारी चवे तो जिब्रील तुझी जात मां हुजा मां ये न चवां सा त मुजा पर सड़ंद ये न चवां सा मां न हलंदुम चवां सा ओ नाना जाने तू ताले मां तो सा गॾु तो हला वो तो चेस जिब्रील थोरो तो ॻाल्हायो हिते न हिननि खे थोरो न वञनि त हीअ कना त हणाए न ही अचण वारा वञण वारा बि एॾो हाणे जेको अचे थो सभु ॾींदा ॾिसो जेको वेहे थो सभु ॾींदा ॾिसो बुख वरी वाइस हलंदो न आहे अंधी हुजण रुमान आहे अखियूं मोटे वाइस थो कयां जीअं वणे तीअं कयो मां हलंदो ई न
ये तो कुछ ना है रात घट में घट उन्हें मां वे से भाग नाली 10,000 मानू हुआ रात भी मां पतीन में मां समझा तो 5,000 को मथे हेडो वडो पिंडाल हुई भरल ओ दोस्तों हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए सैयद अताउल्लाह शाह बुखारी चयो त जिब्रील जेको नाने मोहम्मद सां गॾु हूंदो उनखे बाहि न साली घर में आयो मुंहिंजो से पाण फरमायूं आशा जी आका छा पई करे सही मानी पई बचाय हुजूर फरमायो मांखे ॾे त मां बि मानी पचराया अम्मा फरमाए थी चाणो ॾिनुम हुजूर पुरनोर मानली बचाए करे चाणो चाणो मूंखे चई आशा बाहि में हण अम्मा फरमाए थी मां बाग में आई तनूर में अल्लाह अल्लाह अम्मा फरमाए थी 5 मिनट न गुज़रिया नज़र कयम मुंह वारियूं मानियूं बची वयूं आका साईं जंहिं मानी के हथ लातो उहा मानी कची बाहि सारियूं सीन चवे थी ओ सोण कुर्बान वञा साईं तव्हां वारे मां त जंहिं अटे खे हथ लॻो हुनखे बाहि कुझु बि न चयो मानी कोन पकी अटो कचो अल्लाह 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 ओ मस्तोई माले जा गैरतमंद मुसलमानो मुझो साईं मुर्गी बया अब्दुल जब्बार मुर्गे कुछ न थे वीर मुर्गन कुछ न थे वीर मुर्गन कुछ न थे मुझो मिठो मोहम्मद मुर्गदो हो अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा खोलाए छॾींदो अल्लाह अल्लाह साईं मुर्गी फरमायो मुंहिंजी रानी आशा तोखे ख़बर न आहे जंहिं शइ खे मोहम्मद मुस्तफा जा हथड़ा लॻनि दुनिया जी बाहि परे पर जहन्नम जी बाहि भी न साड़ींदसि नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा हिकु जाते पई हुजे बस अब्दुल जब्बार जो चेहरो पियो हले या बंद करे छॾ बस मां शौक़ीन न आहियां जागो था न अब सब जागो था तू सभिनी खे ज़ाहिद कम ख़राब कयो जागंदा पर तू अचे वञे थो जेको हुनखे सलाह थो करे मानी का हुनखे चए मानी का पोइ कमु ख़राबु आहे पोइ खाराइजे सभिनी खे हाणे 2 मिनट ब्रेक कनि चओ सुभान अल्लाह जागो था न वो जेके नंढ पिया उहा हथो कढो मां ॾिसां 2 आहिनि न ॾाढा चओ सुभान अल्लाह मुहब्बत सां चओ सुभान अल्लाह मां साईं जे हथनि मुबारकनि जी मौजज़त ते ॻाल्हायां हर नबी के मौजज़ो मिलियो मुझे साईं जा भी हज़ारे मौजज़ा कंहिंखे हिकु मौजज़ो कंहिंखे 2 मौजज़ा यूसुफ नबी जो मौजो सुहिणो हो एॾो ॾिसी माण्हू हैरान थींदा इहो मौजज़ो जनाबे मूसा नबी जो मौजज़ो हीअं हथ बगल में विझी हीअं कंदो मूसा नबी जो हथ भरंदो लठ के छॾे त नांग हथ विझे त लठ हे मूसा नबी जो मौजो जनाबे ईसा नबी जो मौजज़ो तवजो कर मां दरज़ादो हूंदो मां जे पेट मां जाओ अखियूं नज़र नथी पवेसि हीअं जो हथ लॻाईंदो नज़र बाल थींदी इन्हनि जा मौजज़ा अल्लाह अल्लाह ओ मस्तो माले जा मुसलमानो अचो त मां पंहिंजे सुहिणे नबी जे लिब मुबारक जो मौज़ो ॿुधायां हथ मुबारक जो मौज़ो ॿुधायां साईं जे हथ मुबारक जो मौज़ो खुदा जी ज़ात जो कसम मानीअ खे हथ था हणनि अटे खे बाहि नथी साड़े हिकिड़ो साहबी हो हिकिड़े खे चई यार अचो मानी खाराए वेठा ओचतो हिकिड़ो कपिड़ो पियो हो सफ़ा न हो पर मेरड़ो हो हुन साहबीअ उहो कपिड़ो खणी करे तनूर बरंदड़ में विधो हुन चयस अल्लाह जा बाना नओं कपिड़ो मेरो खणी धोएस 5 मिनट भी
चवे तो देर न थी 5 मिनटन का बाद में ये तनूर मा जो कपड़ो कढे भाई को न सारियोस अल्लाह अल्लाह तैयार छा माजरा तैयार गाल बुधो एकरे दफे अल्लाह जो दिल पर नबी नबियन जो अफसर नबी आमना जो लाल इमामुल अंबिया मुझे घर आया मानी खारायब हथ दोरायब उनका बाद यो रुमाल साईं के निनुब इन रुमाल सा आका से बजा हथड़ाऊं क्या हानी यो रुमाल जरे मेरो थी दो दो नाया से इन तनूर में उछली दो आया भाई न के साड़ी दी ना एक ही रकम दी का छोकरे दी दिया साईं जे हथमाल जो मौजो जेके बाहि न थी सारी जिते हथ दा लगन तो बाहि न थी सारी मूसा नबी ये बगल में ही करे ये जो कंदो तो मरदो बुधो बुधो साईं नवाज बैकन रात थी खत्म थी मजलिस सब हलिया विया बकोराड़ा वेई रे बकोराड़ा साईं फरमाए चाचा तहां वणो न था जे सही बाहर उधया मता भाव तो थे कई खड्ड खुबे में किरी पऊ सुबह सामी रासी रोशनी इंतजाम पान फरमायो तवा वट लठ आहे लठ हां सही खणी अचो लठ खणी हुजूर पांजे हथ मुबारक मुंजी लठ वरती लठ खजी चले जी न तेल न बैटरी न बिजली चार्ज कुछ भी न टाम चवे तो हुजूर उन में पांजो हथ मुबारक विधो विजी करे फरमाए त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आजा दावतो चवे तो हुजूर जे हथ मुबारक मा लठ जने मुझे हाथ में आई ते ये पई बरे जे चोरी जो चंद्र बरंदो बारी दाता बारी जजी जजी लठी उन जो घर आयो माता हलाए तो घर चे वहां दावा मां उदे में की वजा चे ये लठी है ये साईं जात लगल बरे दिसे नो चे मां की वजा ला जबाना होना चा सदा बिनी जग में फैसलो सागो खड़िया लठ सा लठ दा मिलायो ये लठ सा लठ जो मिलायो मस्तो ही माने वारा उआ भी लठ ये पई बरे जे चोली जो चंद्र बरंदो साईं जो मोजो हथ मुबारक जो मूसा नबी मुझे साईं ईसा नबी मादर सादे अदे ते हाथ फेरे आंखों अखिन जेड़ियो नजर बल पर मुझे साईं जो साविया जा जो नालो हजरत कतद रजी अल्लाह ताला अन्हु खुदा जी सा जो कसम रोण दो आयो या रसूल अल्लाह ओ मुझा साईं काबर जो तीर लगो तारो निकरी पयो रत वए दी अख जो जोड़ा डोल ओ मुझा साईं मां तवा दे आयो आया तारो खणी करे अल्लाह अल्लाह हुजूर सही ने फरमायो त डॉक्टर दिसो ऑपरेशन दीदी ना ना सदको वजास मिठड़े नाले ता आन फरमायो के दे अख जो तारो अख दे रखी आकाश मानी ने मुबारक कडी करे हुजूर चयो ओ मुझा बोल इन मुझे गरीब जो तारो नितो अल्लाह अल्लाह लिबतो जो मोहम्मद करीम तो लगाए हर बदर तू दूर करे साबी दो चे साईं जन पांजी लिब लगाई आंगुर जो मथे गई त मुझी अखा के जेड़ी बनजी वई ए मुझे साईं जा हजारे मौजज़ा कमरवारा वड्डे में वड्डो मौजज़ो नबी साईं जो अल्लाह जो कुरान अचो नबी साईं जी मौजे के पढ़ो नबी साईं फरमाया रब जी वडी मेहरबानी आ जे अल्लाह मां मोहब्बत जे मथा फुरकान नाज़िल कयो आ जो हक ऐं बातिल जो फर्क तो असां दोस्तन के चवंदा हूं पंहिंजा अकीदा कुरान सां भेटा कुरान जी चवे ये हुजूर जो दर्जो बाकी आदमी माण्हू के साईं न वञो वा पिंडे छो चई साईं नबी साईं के न मञीदा तव एक ॿियो वरी पीरन के न मञीदा पीरन सीधे पीरन के न मञीदा छो न मञीदा से पीरन के ना जमाना से ॾाढो मारे आहिनि
दादो वाला हमारे हो, बाबो वाला हमारे हो। पीरन विचारन की कहिड़ी ताकत जो सजा बादा मारींदा छो न मञीदा से सभिनी खे। कलंदर असांजो साईं, भिटाई असांजो साईं, मञीदा सभु कयूं। हे क़ुरान मुंहिंजे मथे दवो मस्तो ई माले वारो, मां देवबंदी जो नंढो मौलवी आहियां, पंहिंजे वॾनि मौलवी जा कीदा पे ॿुधायां हाल मंजा। हे क़ुरान मथे दिया असां मञीदा सभु कयूं, पर ॾुख ऐं सुख में हिन क़ुरान चोदा घुरंदा हिकु रब। घुरड़ो कहिड़ो अल्लाह को घुरो अल्लाह जे भाई जोगी त्या दली खणी नल, जे भाई जोगी त्या रिली खणी नल, वेड़े वे वजूद के हेकड़ाई जो हुल, अरे तू पाना मुलो छो तो बिनी बेनागन खा। केर तो चए तो भिटाई तो चए, केर तो चए कंहिंखो न पिन पिन दर दर न पिन्या दर न पिन, हलो सर इहो बि चवई पिन्या दर न पिन, पिन दे पूरी न पवई उहो दर पिन जेको ॾई न पजर। गुर रब खां कंहिंखा मूसा कंहिंखे थो सॾे, कंहिंखे रब यारीनी रब यारीनी रब यारीनी। ओ मुंहिंजा मौला तुझो आवाज़ केॾो मिठो आहे, मांखे पंहिंजो दीदार कराए, तुंहिंजो दीदार कराए चाहूं। अल्लाह तुझो केॾो मिठो आवाज़ आहे, मांखे पंहिंजो दीदार त करा, तुंहिंजो दीदार त न चाहूं थो। रब फरमाए अल्लाह तारानी हरगिज़ साईं मां तोखे ॾिसां, साईं मां तोखे ॾिसां न केॾो तुंहिंजो आवाज़ मिठड़ो आहे। जीअं हिकिड़ी असांजे मौलवी साहब ठाहियोसि अल्लाह ने, ये वरी अल्लाह लाशारी चोराए वैसे केड़ो वाला सारी ममता चोराए वैसे केड़ो यो वो चवंदो आहे न, हिन चयो त मां अल्लाह ने ठाहियो, हिन चयो त मां अल्लाह ने ठाहियो। केड़ो तुझे कावड़ में या केड़ो कुर्ब तुझो प्यार तलाए चाहूं तो, यो अल्लाह ने कावड़े में डाउन दाढ़ी कूड़ियूं नमाज छॾियूं, मस्जिद वेझो न ज़कात न खैरात न कुरान न मस्जिद, 12 महीने के सजदो ॾियनि के 8 ॾींहं आज़ान अचे थी मस्जिदूं कालियूं होटल खालियूं, जुआ व्याज शराब अरे केड़ा केड़ा गुनाह कावड़ा वेठो आसे। कभी कुर्ब तो करई, खीर भी खारावई, माखियो भी खारावई, शरबत भी प्यारावई, फ्रूट भी खारावई, अंब भी खारावई, हाने त सूफ भी खारावई, हाने त नालियूं भी हेलियूं हेलियूं जो खाए त एडो रस वही थी, कम त खारावई, मक्खण खारावई, कावड़ा वेठो आसे तभी कुर्ब कई वेठो त जे पर्ची पोई त सुभान अल्लाह। तुझे कावड़ में आके दो कुर्ब, तुझे कावड़ में आके दो कुर्ब तुझो प्यार दलाए चाहूं दो, तुझे हिजाब में आए दो हुस्न तुझो दीदार दलाए चाहूं। ए आसमान कहे ठायो यो हिजाब ठाहिण वारो केर, चंड कहे ठाया, सितारा कहे ठाराया, सिजो कहे ठायो, जमीन कहे ठाई, वण कहे ठाया, परिंदा पखी जीत जानवर, हे सोना मानू नजर दरनार अखियूं त ॾिस, चपड़ा त ॾिस, हिन जा नक त ॾिस, हिन जा कनड़ा त ॾिस, अॻ में चाओ हाणे छा थी वियो। अवलम यरल इंसानु अन्ना खलकनाहु मिन नुतफा, ओ इंसान पंहिंजी पैदाश ला नज़र कर, किने कतरे मां पैदा कयो तमां, किनो कतरो गलीज़, कपड़े के लगे कपड़ो पलीत, जान के लगे जान पलीत, जगह के लगे जगह पलीत, किनो कतरो पानी जो। अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा, हिकिड़े नुतफे मां पैदा कयो मां सोनो ठाहे, वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन, कसम इंजीर जो, कसम ज़ैतून जो, कसम तूर सीना जबल जो, ओ मुझा जानी ओ मुझा हबीब, कसम इन शहर मक्के जो जंहिंमें मुझो सोनो मोहम्मद घुमे तो लक़द
लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। 4 क़िस्म करीजे तो मां इंसान के सोहणो ठाहियो आहे। केड़ा सोना हसीन नजर तक तुझे हिजाब में आए नो हुस्न जाने नजर क्यों अल्लाह व इन्नमा तुवल्लू फसम्मा वजहुल्लाह जाने भी मोह कने न तुझो अल्लाह जाने फाइनमा तुवल्लू फसम्मा वजहुल्लाह जाने मोह कर अल्लाह। आसमान में अल्लाह, जमीन में अल्लाह, सितारन में अल्लाह, चंद्र में अल्लाह, लूसन में अल्लाह, पलाल में अल्लाह, मानिया में अल्लाह, पानी में अल्लाह, गाह में अल्लाह, फ्रूट में अल्लाह, अनाज में अल्लाह, खीर में अल्लाह, मक्खन में अल्लाह, माखिया में अल्लाह। फैनमा तुवल्लू फसम्मा वजहुल्लाह जाने मोकदे मुझो रब नजरीनी ए रब जो हिजाब चवे तो तुझे हिजाब में आके दो हुस्न तुझो दीदार दलाए चाहो दो। बाकी दीदार तक कराए बोला मूसा पे अल्लाह चश्म न ॾिसी सघंदे, अल्लाह चश्म न ॾिसी सघंदे। वो अखियूं ॿियूं हुन जेके मां रब जो दीदार कंदियूं। नबी सही अईं मथे विया जिब्रील चयोसि असांजी भेणी नाहे, असांजी एडे पूरी तूं वञ सही तूं वञ। ॿुधो ॿुधो जीवरी सही तव्हां वञ सही तव्हां वञ। रफ़ रफ़ाई जिब्रील चवे तो ओ मुझा साईं असांजी हद पूरी तव्हां वञो। ओ मुझा मोहम्मद तूं जाने तुझो अल्लाह जाने। वञो सईदा पर जिब्रील तो चवे अब्दुल जब्बार जे ज़बान के ताक़त न थे मदीने जे मीर जो शान बयान करे सके नथो करे सघां नथो। ॿुधो मां कलाक सवा कलाक थी वियो सवा कलाक बस 5 मिनट कंदुमि पोइ बस कंदुमि थकल आहियां मोड़ो सफ़र कयो आहे हाणे ॾाढा ॻाल्हायो चओ सुभाणे अल्लाह थोरो जागो 9:15 बस कंदुमि सम्झो था 9:15 बस कंदुमि ये मोर थी बस गुरु सही पढ़ो ॾाढा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना। ओ दोस्तों जागो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया या मथे पिया वञनि। अब्दुल जब्बार जे ज़बान के ताक़त न तो जो मुझे साईं जो शान बयान करे अचो त जिब्रील खां पुछी ॾियां जिब्रील तूं ॿुधा। जिब्रील जी नज़र वॾी एॾी वॾी नज़र जिब्रील खां पुछो जिब्रील छा ॾिठई। जिब्रील तो चवे मेराज वारी रात जिब्रील तो चवे सिदरतुल मुंतहा खां भी हिय जो नज़र कहीं मुझो मोहम्मद मथे पियो वञे रफ़ रफ़ ते पियो वञे हिय मथे वया। जिब्रील चयो मां नज़र कई मुंहिंजी नज़र खुटी वई पर मोहम्मद करीम जी जुती मुबारक हिय मथे पई वञे। नारे तकबीर बुलंद आवाज सां मुजाहिदन वारा नारे तकबीर। शाने मुस्तफा शाने सहाबा अज़मत सहाबा उलमाए हक उलमाए देवबंद। उदन या मोहम्मद वे जो मुझा मोहम्मद उदन या अहमद वे जो मुझा अहमद उदन या खैरल बरी वे जो सबरी का भला अल्लाह तो चे मोहम्मद सबरी का भलो। चलो सुभान अल्लाह। सुम्मतना बदल्ला वो वे जो दो अय्या वे जो दो अय्या वे जो दो वकान काब कौसैन औ अदना एतरो वे जो दो जी तीर कमर जा मुंडा बाण में वे जाऊं था। अल्लाह चयो सोना ओ सोना छांदो था दोस्त जो दोस्त रे वींदो कान का सुखरी लींदो मुझे ला का छया दी ते ताई तो वींदा कमर में चांवर जो टोकरा जी खई वींदा
खैरपुर वाला कारकू खड़ी वजन, शिकारपुर वाला खटान खड़ी वजन, लाड़काने वाला सैतून खड़ी वजन। अल्लाह जो सोना चांदो थी हुजूर चयो टे शयूं आनियूं तमाई साईं जन पढ़े केड़ियूं अत्तहियातु लिल्लाह चो न अत्तहियातु लिल्लाह वस्सलावात व तय्यिबात मौला ओ मुझे मौला इन ज़बान सां हमद कयां तुंहिंजो, तारीफ़ कयां तुंहिंजी, नारा खणा तुंहिंजो, ज़िक्र कयां तुंहिंजो। हे जेका जाननी थई बाहूं तुंहिंजे अॻियां बद, रुकू तुंहिंजो कयां, सजदो तुंहिंजो कयां। रब जेको तो माल ॾिनो उन माल में तुंहिंजे नाले ते ख़र्च कयो, ख़ैर ख़ैर तुंहिंजे नाले ते, नज़र न्याज़ तुंहिंजे नाले ते, बासबूस तुंहिंजे नाले ते। अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु व तय्यिबात टे शयूं आनियूं तमाम। रब फरमाए मुंहिंजा सोना नबी जा नबी ओ मुंहिंजा पीरी टे आनियूं थई, असां भी टे था बदले में ॾियूं। हिन ज़बान सां हमद मुंहिंजो कंदे, तारीफ़ मुंहिंजी कंदे, नारा मुंहिंजा हणंदे, ॿिया नारा न। अस्सलामु अलैक अय्युहन नबी, हे मुंहिंजा पीरी सलामती मुंहिंजा, हे मुंहिंजा नबी सलामती थई मुंहिंजी। रुकू मुंहिंजो कंदे, सजदो मुंहिंजो कंदे, बाहूं मांखे बदने व रहमतुल्लाह बदले में रहमत मोकिलींदो मां। सोना जेकॾहिं पंहिंजे माल मां मुंहिंजे नाले ते ख़र्च कंदे, नज़र न्याज़ रब जे नाले ते, ख़ैर ख़ैरात रब जे नाले ते, बासबूस रब जे नाले ते, सदका अल्लाह जे नाले ते, फरमाई व बरकातो मुंहिंजा मोहम्मद मां बरकत करे छॾींदो मां। बरकत मुझे ना बुधो बुधो वो नबी से छा चेस अल्लाह अल्लाह के जे सही इन ज़बान से हमद तुझो, हे रुकू गोड़ा सजदा तुझा, माल दुनिया ने दे। रब फरमाए जे करे मुझा नारा हरंदे, मुझी सलामती, रुकू सजदो मुझो कंदे, रहमत माल मुझे ना पांजे माल में मुझे खर्च कंदे, बरकत। हुजूर चयो साईं पांजे लाए न ओ बेवफा उम्मतियो, ओ कंबर वारो वफादार नबी, हमदर्द नबी, शाह से मां तुझो हमदर्द बुधाया कंबर वारन के, केड़ी बुधाए केड़ी बुधाया। बदरी शाबान जी रात भी रोई पियो, रमजान में भी रोई पियो, रात ने उदान में चए पियो जी शक्ल न बदलाए जाए, अजाब नान जान तबाह न कजाइन। है मुझा सोना हाने तो चे मुझा मौला, ये जेके तू झूठे मेहरबानियों पंहिंजे लाइ न वंड मां गुनहगारनि जे लाइ वठण आयो आहियां। उम्मत अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। ओ मुझा मौला ये तुझो रहमतूं बरकतूं सलामतूं मुझी उम्मत मां उन सालिहान जे मथां हुजनि जेके नारा तुझा हणनि, सजदो तुझो कनि, तुझे नाले ते ख़र्च कर पंहिंजो माल। ये रहमतूं बरकतूं उन्हनि जे मथां कजाए। अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम। जिब्रील ॿुधो, जिब्रील पढ़ियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मेरा जो या वडो खुट दोई मेरा जमा छा हासिल थियो, मेरा जमा नमाज नमाज सोलह जी पंहिंजी उम्मत के जो 50 वक्त नमाज घणी बाबा। इस्लाम भी ॾिनो मां, जिहाद भी ॾिनो मां, हिजरत भी ॾिनी मां, अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर भी ॾिनी मां। सोना चवें 50 मूसा चयो साईं मिलियो, मूसा चयो ओ मुंहिंजा मोहम्मद मां इलाज कया मां मांखे दीदार कराए, मांखे जवाब ॾिनई, तोखे बिना चवण जो घुरायो अथई, वॾो तूं प्यारो आहीं। 50 न पढ़ी सघंदई, मां आज़मायो थमान पंहिंजनि खे, मुंहिंजा चंडरा हन साईं तुंहिंजी त कमज़ोर उम्मत आहे, मोहम्मद वञ कुझु माफ़ी वठी अच, तोखे मोटाईंदो नहीं, तोखे मोटाईंदो साईं भाई। अल्लाह फरमायो सोना छा ॻाल्हि साईं 50 घणा घणा हा साईं कमज़ोर आहिनि,
अल्लाह फरमायो सोना सा तो सा रियायत दा के पंज छनियो से गनियो 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 बचू मूसा चयो साईं ना मोटियो फर्ज लार वडो तुजो दर्जो आ खाली न मोटाईंदी अया मोटो मां साईं पंज ताले वनियो वरी साईं वयो अल्लाह फरमायो सोना दे अवाल चई पंज ताली गनियो चई साईं पंज बी भी छनियो सोना चलियो बस वरी मूसा चयो चाली वडियो बिल आखिर किसो को त नव दफा सोनो वयो हर वारे पंज नव पंज पंज ताली नव पंजा पंज ताली है माफ मूसा चयो साईं अया कुछ वठी से बच्चू पंजन वो माफ करी मूसा जैसे न पढ़ी सके हुजूर फरमायो कुछ तो खणी वञान तोहफो ॾियान होॾो आवाज़ आयो ओ मुंहिंजा पिरी मुंहिंजा जानी सवाब सागो लिखियो पियो अला तब्दील लिकलिमातिल्लाह ओ मुंहिंजा सोना सवाब लिखियो पियो सागो असां तुझे करे वक्त जी रियात कई से हाणे ऐलान कर जेको पढ़ंदो पंज त सवाब सागो मां अल्लाह 50 जो ॾींदो मांस सवाब केतिरो 50 वेंदे आगे अली को नहीं मनीदा तू मने नहीं बोले अली को नहीं मने अली 24 कलाक मस्जिद में अली नमाज पढ़ी अली मस्जिद के बुहारी पान दी मुझे बुधायो बस तो यो ता मथे मुझो मुर्शिद मौला अली मथे मथिया न तहां बिस्मिल्लाह माई मसीह तो खैर करी बाकी अंदर ना होसा क्यों तंग भगल मस्जिद में बहुत प्यार थे बिस्मिल्लाह माई मसीह माई अब हम नमाज पढ़ना ही अकेले सही जुमा पढ़नी बस जुमा पढ़ने बाकी पंज वक्त पंजनिया न है अली मस्जिद में अली कहा थे मस्जिद में कुरान तो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह हाय सुभान अल्लाह तो डाटा तो चोना फरमाइंदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अथरि सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील देखो डाटा सुभान अल्लाह चे मूसा कनो मदीने मोहम्मद अल्लाह जो रसूल वल्लज़ीना मअहु मुराद अबू बकर अशिद्दा अलल कुफार मा मुराद उमर रुहमा बैनमा मुराद सोनो उस्मान अल्लाह फरमा सोना अली के गोली दे अली रोड दे नजर नहीं दी अली बाजार में नजर नहीं दी अली गोठ में नजर नहीं दी मुझे मौला मुझे अली किथे नजर ही दो फरमाए तराहुम रुक्कन सुजदा अली के गोली दे अली अल्लाह जगह या रुकू में हो दो या सजदे में हो दो अली मस्जिद में हे यार बाहर हैदरी सलान वारो कुले शामिल आए असाना जी मस्जिद में बियो नमाज पढ़ो मुझो मौला हुसैन करबो भला जे रेखदार जमीन ते पाजी जान जो नजरानो नहीं बच्चा नहीं अली अकबर अल अंसार जो कबरू जवान सोनो अली असगर शहन महीने जो शहजादो मुझो मौला हुसैन पान जे टपते मदीने जो वीर चुमियो नीदो हो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुझो मां हुसैन जो सय्यदा शबाब अहलिल जन्नह अल हसन वल हुसैन जन्नत जमान जा सदर मुझा बेजड़ा हसन हुसैन थवा
जन्नत जे जवान जा सरदार उहे करबला जे मैदान में नमाज में जान जो नजर नहीं हो वाड़े वा आशिक हितो वारे असा हो सब कुटी खोर कुटी जा आशिक न थियो जान ॾियण वारा कुटी जा आशिक न थियो ओए चवंदा आहिनि लैला जे इश्क में मजनू हलियो वो आयो लैला जे शहर में इसको एडो पे लैला सा करे लैला हुई भी कारणी हुई मजनू आशिक पोईंदो हो चवंदो त लैला जे शहर जे घिटन में पी करे लैला जे शहर जे घिटन में भी करे उन भितर के चुमियो नींदो हो चवंदो हो दिन हे लैला जे शहर जे घिटी जूं भितियूं आहिनि खबर पई लैला के वो जो आशिक आयो बेचारो मस्जिद में लैला बेचारी छा कयो ये खबर पैसे तो उन्हें कुटी भोरे असली एड़ी करे पिछाई मक्खन एक छोकरी के लिखाए ले वन्यो वो जो मजनू आयो थे मस्जिद में तो नहीं थे मस्जिद में जो आई और हमारा बेटो बोलो चाहे लैला के खबर पई है मुझे मजनू आयो आ इसका में लैला मोकले से कुटी खाए तो उन वरी चेस शापर ते हथो हणी मां त आया मजनू चे तू आ त खा उन खादी हिकड़ी बदी ट्रेनी 5-6 ॾींहं खाराई या कुटी मजनू के मिले कोन के विचो मुलो पुराणी वञे वो जने खबर पई लैला के ताने हफ्तो कुटियूं खारायूं थमासी हाने वरी नहीं सी त जेको आसो रत्तो वठी अचे हिकिड़े वरी खाली वटो ऐं छुरी खई आई चईंदे खबर ई आहे त लैला थी चवे त मजनू खे चओ त जो पंहिंजो रत्तो ॾे त हुन वरी ये छपर ते हथ हणी चयो त कुटी खाइण वारो आऊं आहियां रत्तो ॾियण जो अंदर वेठो रत्तो ॾियण वारा न थियो आशिक सच्चा थियो हुसैनी सच्चा थियो हैदरी सच्चा थियो मुझो मुर्शिद अली मुर्तजा सदको वञा 24 कलाक मस्जिद में हो रब तो फरमाए सोना अली के गोली ने अली रोड ते नजर नहीं दो अली बाजार में नजर नहीं दो तराहु रुकन सुजद अली के गोली ने अली अल्लाह के आगे या रुको में नजर ही दो या सजदे में नजर ही दो नारे तकबीर चमन चमन गली गली बुलंद आवाज से चमन चमन गली गली सहाबा दे दुश्मनन दे कादानी बेगैरतन दे कादानी लांतीरन दे पौना 2 कलाक थियान मां बीमार मानू सफर रखितम जिंदगी रही तो मुलाकात थी